अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। हिन वक़्तु मुल्क में सियासी माहौल तब्दीली ॾांहुं वेंदे नज़र अचे पियो। हुकूमत उहे दावाऊं करे पई त हू 5 साल पूरा कंदा, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर असेंबलियुनि मां तब्दीली समेत नयुनि चूंडियुनि लाइ कोशिशूं वठे पई। मुख़ालिफ़ धुर में वेझड़ायूं वधनि पयूं त नवाज़ शरीफ़ बि ॾे वरण जा रस्ता ॻोल्हे पियो। मौलाना हिकु भेरो ॿीहर साॻी हुकूमत ख़िलाफ़ ॻाल्हियूं करे पियो त पीपल्स पार्टी असेंबलियुनि मां तब्दीली जी ख़्वाहिशमंद बि नज़र अचे पई। जेका सियासी सूरत हाल नज़र अचे पई, जेके दावाऊं हिन वक़्तु कयूं पियूं वञनि, इहो अवाम जो मसइलो नज़र न पियो अचे। अवाम जो सभ खां वॾो मसइलो हिन वक़्तु बि महांगाई आहे, जंहिंखे न सिर्फ़ इहा हुकूमत कंट्रोल करण में नाकाम थी आहे, पर वेतर हुकूमत वटि 3 साल गुज़रण बावजूदि हिन वक़्तु ताईं का पॉलिसी बि नज़र न पई अचे। वेतर ग़लति फ़ैसिलनि तोड़े अशराफिया जे मुल्क ते कब्ज़े सबबि मुल्क जी अक्सरियत ॿिनि वेलनि जे मानी गब्भे लाइ परेशान नज़र अचे पई। हुक्मराननि लाइ इन ॻाल्हि खां वधीक शर्म जहिड़ी ॻाल्हि कहिड़ी हूंदी जो काल्ह हुकूमत जा मुख़्तलिफ़ वज़ीर इहो ॿुधाए रहिया हुआ त पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध नाहे कई, ॼण का वॾी कामयाबी हुजे। सुभाणे गॾियल पार्लियामेंट जो इजलास सॾायो वियो आहे, जंहिंमें 55 नुकाती एजेंडा शामिल हूंदी, जंहिं बाबति हुकूमत पारां बिल पास कराइण लाइ कोशिशूं तेज़ करे वरितियूं आहिनि। पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में जेको मेंबरनि जो तादादु आहे, उन्हनि जा अंग अखर सभ खां पहिरियां अवां जे साम्हूं रखंदासीं। ॿिन्ही ऐवाननि में 440 मेंबर आहिनि। कानून पास करण लाइ सादी अक्सरियत घुर्बल हूंदी आहे, जॾहिं त क़ौमी असेंबली तोड़े सेनेट में हुकूमत इत्तेहादियुनि जो तादादु 221 आहे, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो तादादु 219 आहे। क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ जा 156 मेंबर आहिनि, एमकेएम जा 7, बाप जा 5, काफ लीग जा 5 ऐं उन सां गॾोगॾु 3 जीडीए जा, 1 अवामी मुस्लिम लीग, 1 जमहूरी वतन पार्टी ऐं 1 आज़ाद मेंबर हुकूमत सां गॾु आहिनि, जॾहिं त सेनेट में हुकूमत वटि 42 मेंबर आहिनि ऐं मुख़ालिफ़ धुर जा 57 सेनेटर आहिनि। उन खां अलावा हुकूमत ते पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान बि इन बाबति इल्ज़ाम मड़े पियो त इन सॼे मामले खे बि हैंडल कयो पियो वञे ऐं हैंडल ॿिए किथां कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु एमक्यूएम ऐं काफ लीग जूं जेके नाराज़गियूं हुयूं, एमक्यूएम तोड़े जो हुकूमत जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, पर काफ लीग हिन वक़्तु ताईं नाराज़ नज़र अचे पई, जंहिंसां अपोज़िशन जा बि मुसलसिल राब्ता जारी आहिनि। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान अॼु हिकु वॾो इल्ज़ाम हयो आहे। कोयटा में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त हुकूमत हले न पई, पर हलाई पई वञे। संदसि वधीक चवणो त 19 नवंबर खां अॻु सभु कुझु कराइण जी कहिड़ी तकड़ आहे। इन बाबति मौलाना फज़लुर रहमान छा चयो त सभ खां पहिरियों ॾिसो। मौलाना फज़लुर रहमान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। सुभाणे 55 नुकाती एजेंडा पेश कयो वेंदो ऐं ॿिए पासे नाक़िस पॉलिसियुनि सबबि हिन वक़्त ताईं मईशत में बहितरी नज़र न पई अचे, त साॻे ई वक़्त में हुकूमत IMF जो हर हुकुम मञण लाइ तयारु नज़र अचे पई। ताज़ो ई शौकत तरीन IMF सां ॻाल्हियूं करे ॾे वापसि पहुतो आहे, जिते 6 अरब डॉलरनि लाइ हुकूमत केतिराई IMF जा ॾुखिया शर्त बि तस्लीम कया आहिनि। उन सां गॾु हुकूमत स्टेट बैंक खे आज़ाद ख़ुद मुख़्तार बणाइण वारे बिल ते बि राज़ी थी चुकी आहे, जंहिंजी मंज़ूरी मार्च में काबीना खां पिणु वरिती वई हुई, जंहिं मूजिबि स्टेट बैंक ते कंहिंजो बि कंट्रोल न हूंदो। ख़ुद मुख़्तारी जे नाले ते हुकूमत IMF खे स्टेट बैंक ॾेई आयो आहे, जंहिंजा जेके चंद नुक़्ता साम्हूं आया आहिनि, उन्हनि मूजिबि स्टेट बैंक जे गवर्नर जी मुदत 5 साल हूंदी, जंहिंमें उहो इख़्तियार बि ॾिनो वियो आहे त हुकूमत चाहे त मुदे में वाध बि करे सघे थी। स्टेट बैंक एक्ट 1956 में तरमीमियूं शामिल कयूं वियूं आहिनि, जॾहिं त तरमीमुनि मूजिबि IMF सां जेको तय थियो आहे, उन में इहो पिणु शामिल कयो वियो आहे त स्टेट बैंक कर्ज़ न ॾींदी। उन खां अलावा स्टेट बैंक खे को बि इदारो पुछाणो न कंदो सवाइ पार्लियामेंट जे। स्टेट बैंक बाबति बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी टीम जोड़ी वेंदी, जेका स्टेट बैंक बाबति फ़ैसिला कंदी, जंहिं बाबति इहो पिणु ॿुधायो वियो आहे त हुकूमत सुभाणे सॾायल पार्लियामेंट जे इजलास में इहो बिल बि पेश करणु वञे पई, जंहिं बाबति उन खां शौकत तरीन IMF खे इहो ॿुधायो त हुकूमत वटि 2/3 मेजॉरिटी न आहे, जंहिं ते IMF कावड़ जो इज़हार पिणु कयो ऐं हुकूमत जी कोशिशि आहे त इहो बिल बि सुभाणे पेश कयो वञे। उन सां गॾोगॾु जेका मुल्क में हिन वक़्तु जारी महांगाई आहे, उन बाबति ताज़ो ई शुमारियात खाते पारां रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त हिन हुकूमत जे 3 सालनि में अक्सर शयुनि जूं क़ीमतूं ॿीण ते पहुची चुकियूं आहिनि। अंगनि अखरनि मूजिबि आम वापे जे शयुनि में जेको इज़ाफ़ो थियो आहे, उहो परेशान कंदड़ आहे। ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स मूजिबि जेके शयूं महांगियूं थियूं आहिनि, उन में अटे जी 20 किलो थैली जी क़ीमत में सिर्फ़ 3 सालनि दौरान 422 रुपया 11 पैसा इज़ाफ़ो थियो आहे। खंड जे फ़ी किलो जी क़ीमत में 44 रुपया 48 पैसा इज़ाफ़ो थियो आहे। 5 किलो खाजो तेल जी क़ीमत में 946 रुपया इज़ाफ़ो थियो आहे, जॾहिं त 2.5 किलो घी जे क़ीमतुनि में 465 रुपया वाध थी आहे। दाल जे क़ीमतुनि में 70 रुपया 78 पैसा वाध थी आहे। दाल मुङनि जी क़ीमतुनि में 46 रुपया 62 पैसा वाध थी आहे, जॾहिं त दाल चणनि जी क़ीमतुनि में 28 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां वाध थी आहे। 200 ग्राम ॻाढ़नि मिर्चनि जी क़ीमत 244 रुपया
वधी आहे। 390 ग्राम सुके खीर जे पैकेट जी क़ीमत में 121 रुपया वाध थी आहे, जॾहिं त उन सां गॾोगॾु खुलियल खीर जे लीटर जी क़ीमत में 28 रुपया 8 पैसा, मुर्गी जे फ़ी किलो क़ीमतुनि में 135 रुपया 45 पैसा इज़ाफ़ो थियो आहे ऐं जेको पेट्रोल जी क़ीमत आहे उन में 52 रुपया 95 पैसा इज़ाफ़ो थी चुको आहे। हाई स्पीड डीज़ल जे क़ीमतुनि में 36 रुपया 11 किलो ऐं उन सां गॾोगॾु LPG गैस सिलेंडर जे क़ीमतुनि में 866 रुपया 33 पैसा वाध कई वई आहे। ही सिर्फ़ चंद शयूं आहिनि जेके अवां जे साम्हूं रखियूं आहिनि। उन खां अलावा जेके बि शयूं आम वापे में इस्तेमालु थियनि थियूं उन में इज़ाफ़ो थियो आहे ऐं न सिर्फ़ इज़ाफ़ो थियो आहे पर इज़ाफ़ो हद खां वधीक थियो आहे, जेको ख़ासि तौर ते हिननि 3 सालनि में असांखे नज़र अचे थो। सभ खां वॾो मसइलो मुल्क में आम माण्हू जी आमदनी वारो आहे, जंहिं बाबति बि का बहितरी हिन वक़्त ताईं नज़र न पई अचे। लखे माण्हू अॻी बेरोज़गार थी चुका आहिनि ऐं जेके ईंदड़ ॾींहं ॿुधाइनि पिया अञा वधीक ख़राब थियण वारा आहिनि। ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स इहो चवे पियो त 3 सालनि में 70 सालनि जो रिकॉर्ड हिन हुकूमत महांगाई बाबति टोड़े छॾियो आहे। उन खां अलावा IMF, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक बि इहा कथी करे चुकी आहे त हिन मुल्क में हिन हुकूमत वटि ख़ासि तौर ते मईशत बाबति का बहितर पॉलिसी मौजूदु नाहे। पाण इन सॼे मामले ते प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर सभ खां पहिरियों ॾिसूं था अॼु इन बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान जो छा चवणो। वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो सॼो मामिलो अॻु कोविड ते हयो ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो चवे पियो त हिन मुल्क में एॾी महांगाई नाहे थी ऐं जेका सूरत हाल आहे उहा ग्राउंड ते मुख़्तलिफ़ नज़र अची रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो सॼो मामिलो अॻु कोविड ते हयो ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो चवे पियो त हिन मुल्क में एॾी महांगाई नाहे थी ऐं जेका सूरत हाल आहे उहा ग्राउंड ते मुख़्तलिफ़ नज़र अची रही आहे। पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं त उन जे अचण सां कहिड़ा असर पइजी सघनि था ऐं गॾोगॾु जेका मुआशी सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। मूंखे जिन महिमाननि जॉइन कयो उन्हनि जो तारीफ़ अवां सां कराईंदा हलो। मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि मुल्क जा नामियारा मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर शाहिद हसन सिद्दीकी साहब। सर बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। बे पास मूंखे वीडियो लिंक ज़रिए ज्वाइन किया है मुल्की मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब इंजीनियर MA जब्बार मेमण साहब। सर अवां जी भी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में ज्वाइन करण जे लाइ। डॉक्टर साहब सबसे पहले शुरुआत कर रहे हैं, जो हुकूमत कुछ अर्सा पहले मार्च में ये बात कर रही थी स्टेट बैंक ऑटोनॉमी के नाम से जो बिल इंट्रोड्यूस करवाया गया था उस वक्त, और उसकी मंजूरी भी ले ली गई थी स्टेट कैबिनेट से। अब तो आपकी क्या राय है उस पर, और ये खबरें आ रही हैं कि कल हो सकता है कि वो ले हो जो मुश्तरका पार्लियामेंट का इजलास है उसमें। की काबीना ने मंजूरी दी है तो इसको मैं कहूंगा नरम से नरम अल्फाज कि ये एक नेशनल ट्रेजेडी है, कौमी अलमिया है। ये पाकिस्तान की सलामती का, पाकिस्तान की मईशत का को खतरात में डालने वाली बात है। इस वक्त अगर कोई मुझसे पूछे कि स्टेट बैंक के लिए सबसे अहम बात क्या है, तो मैं कहूँगा स्टेट बैंक के साबिक और मौजूदा गवर्नर और उनके जो मैनेजमेंट है उन्होंने जो किरदार अदा किया है पिछली चंद दिहाइयों में, और ख़ासतौर से जो मौजूदा गवर्नर है स्टेट बैंक इंतजामिया और साबिक, उनका एहतसाब करें। पाकिस्तान की मईशत को, पाकिस्तान के बैंकारी के निज़ाम को, पाकिस्तान के डिपॉजिटर्स को बहुत ज़बरदस्त नुकसान है, और ऐसे लोगों को लाइसेंस दिए जिनको दिए ही नहीं जा सकते थे। कर्जों की माफ़ी बेतहाशा तेज़ी से कराई गई, जिस तरह से डिपॉजिटर्स को तबाह किया गया। मगर अगर मैं आपसे ये कहूँ कि कायद आज़म रहमतुल्लाह अलैह ने 1948 को स्टेट बैंक की बिल्डिंग का इफ्तिताह किया था, और जो उन्होंने बातें इरशाद फरमाई थी वो पाकिस्तानी कौम के लिए गाइडलाइंस थी। उसका जो मुतल्लिका जुमला है वो मैं सुना देता हूँ आपको और आपके जो नाजरीन हैं कि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान पाकिस्तान की माशी खुद मुख्तारी की अलामत होगा। अब जो पाकिस्तान की माशी खुद मुख्तारी हासिल करनी थी उसको आपने गिरवी, उसको पाकिस्तानियों के असर से रसूख से आज़ाद कर रहे हैं, उसको डायरेक्टली स्टेट IMF से और बैरूनी डिक्टेशन लेने का जो है वो आप रास्ता दिखा रहे हैं। और जो पहले क्लॉजेस थी उसमें तो ये भी शामिल था कि गवर्नर का जो टेन्योर है वो भी बढ़ाया जाएगा, और इन्होंने या माजी में जिन्होंने किए किसी का कोई एहसाब नहीं हुआ अगर इसकी ये क्लॉजेस दोबारा रखी हैं। लेकिन जो जब्बार साहब भी आपके बैठे हैं वो बताएंगे कि माइशत
को जब आपने चलाना होता है तो एक कोऑर्डिनेशन होता है, मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस में और स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान में। उसके लिए एक बोर्ड बनाया गया था। अब सुना है जो पिछला बिल था उसमें तो ये था कि उसको भी हटा दिया जाए। पहला काम तो मैंने कहा कि जो इनका हिसाब करने का था, अब सारे इनको आपने खुद मुख्तारी दे दी तो फिर हुकूमत पाकिस्तान क्या करेगी, पार्लियामेंट क्या करेगी? 5 साल के लिए आपने उसको अगर रखा है, 5 साल कर दिया, तो ये तो पाकिस्तान की मईशत को तबाह नुस्खा है, पाकिस्तान की खुद मुख्तारी को गिरवी रखने का है, और सलामती के साथ साथ खतरात को साथ साथ आपके जौहरी प्रोग्राम, आपके डिफेंस बजट, इन सब के लिए खतरात हैं और आवाम के लिए बड़े खतरात हैं कि महंगाई को ये कंट्रोल करेंगे, बाकी कोई इंटरफेयर नहीं कर सकता। रुपए की कदर जो गिराई है उसका अगर मैं आपको एक जुमला सिर्फ कह दूं, जो 6 महीने गुजरे हैं जिसमें शौकत तरीन जब आए थे उसके बाद से अब तक वो रुपए की कदर गिरी है 24 रुपया, और इस हुकूमत इस पीटीआई के दौर में रुपए की कदर गिरी है 3 साल कुछ महीने में 52 रुपए। मैं सिर्फ एक जुमला ये कह दूं कि इस हुकूमत के आने से पहले जो 10 साल थे पीपल्स पार्टी और पीएमएलएन के, उसमें 56 रुपए गिरा थे, यानी 5.6 रुपया फी डॉलर गिरा था 10 सालाना। इनके 6 महीने में जो है वो 24 रुपए गिर गए, 48 रुपए गिर गए। तो जितने 10 साल में गिरे थे उतना तकरीबन उन्होंने 3 साल 3 महीने में गिरा दिए। इन सब शरह सूद इतनी बेशहारा कम कर दी, और जो गलत इकदाम उठाए कर्जों की माफी के दूसरे तीसरे, उस पर एहसाब कब होगा? तो ये खतरात हैं जो मैंने आपको बता दिए। अच्छा जब्बार साहब अवां ॿुधाए जो जीअं डॉक्टर साहब कुछ पॉइंट साम्हूं रखिया। ज़ाहिरा स्टेट बैंक जे गवर्नर जी मुदत 5 साल हूंदी, उन सां गॾु मां ऐड कंदो हलां त इहो बि शामिल कयो वियो आहे त उनखे एक्सटेंशन बि ॾेई सघिजे थी, मतिलबु 5 सालनि लाइ, मतिलबु हुनजो जेको मुदो आहे उहो 10 साल बि थी सघे थो। हुन सां गॾोगॾु जीअं डॉक्टर साहब ॿुधायो पए एहतिसाब खां इन सॼे अमल खे परे रखियो वियो आहे, ख़ासि तौर ते जेका हुकूमत कोशिशि करे पई। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, ख़ासि तौर ते स्टेट बैंक जी परफॉर्मेंस जे हवाले सां 3 सालनि में, छा सम्झो पिया त उन तहत एतिरा ख़तरा हिन वक़्तु आहिनि हुकूमत खे, स्टेट बैंक में वेठल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे, जो हू चाहिनि पिया त अॻिते जे लाइ हुननि लाइ रस्तो साफ़ थिए? जॾहिं असां इहो ॻाल्हि कयूं था त IMF पारां जेके उन्हनि जी टीम में रहिया आहिनि उहे माण्हू हिन वक़्तु वेठल आहिनि अहम उहिदनि ते, त उहे कोशिशूं कंदा त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे मामला अॻिते बि वधनि। ॾिसो, सभ खां पहिरियों त जेका असां हिकिड़ी ॻाल्हि असां सम्झण जी कोशिशि कयूं त कंहिं मुल्क में बि सेंट्रल बैंक जेका आहे उनजो जेको किरदारु हूंदो आहे सो ॿिनि हवालनि सां हूंदो आहे, ऐं उहे ॿई हवाला बि हिक ॿिए सां गॾिजी कमु कंदा आहिनि। हिकिड़ो हुनजो हवालो हूंदो आहे फिस्कल साइड ते, ऐं ॿियो हवालो हूंदो आहे मॉनेटरी साइड ते। फिस्कल ऐं मॉनेटरी साइड खे पाण में गॾु रहणु खपे। इहो हिन वक़्तु यानी फेरफार थियल कानून खां पहिरें जी ॻाल्हि कयूं, जेको राइजल वक़्तु कानून आहे उन जी इहा तक़ाज़ा आहे। हाणे उन तक़ाज़ा ते इसरार छो हूंदो आहे? उहो इन करे हूंदो आहे त कंहिं बि इकोनॉमी में जेका ग्रोथ आहे उहा जेका आहे सा फिस्कल स्पेस जे हवाले सां उन में जेके बि रदो बदिलूं थियनि थियूं उहे थियनि। ॿियो हिकिड़ो हवालो इहो बि हूंदो आहे त स्टेट बैंक या सेंट्रल बैंक जेको आहे सो हुन जा ॿ कम हूंदा आहिनि। हिकिड़ो त उहो एज़ अ बैंक कमु करे, हुकूमत जे लाइ जेको आहे सो फंड्स मुहैया करे, ऐं ॿियो हुन सां गॾोगॾु जेको इन्फ्लेशन आहे जंहिंजी मुंहिंजो ख़्यालु आहे सवले सिंधी में असां ईअं चऊं त मुल्ह जेको आहे सो असांजी करेंसीअ जो उहो छा आहे डोमेस्टिक मार्केट में, ऐं उन मुल्क खे एक्सटर्नल अकाउंट में, जंहिंजो मतिलबु आहे त असां ॿाहिरिनि मुल्कनि में इंटरनेशनल करेंसी जे मुक़ाबले में कीअं एतिरो त उनखे असां जेको आहे सो डिसिप्लिन रखूं त जीअं उते जेका आहे सा इन्फ्लेशन जेके चइजे त फॉरेन फ्यूल इन्फ्लेशन ते बि असरअंदाज़ी न थिए, ऐं डोमेस्टिक जेका आहे उहो बि घटि में घटि महांगाई थिए। हाणे जेकॾहिं असां उन खां अलावा डेवलपमेंट इकोनॉमिक्स जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हियूं कयूं त स्टेट बैंक जी जेके बि पॉलिसीज़ आहिनि उहे पॉलिसियूं जेके आहिनि से फ़क़ति हिकिड़े इलीट्स लाइ ठहियूं, हिकिड़े तमामु वॾनि ग्रुप्स लाइ ठहियूं। सो इन लाइ मिसाल मां ॾींदुसि त 400 अरब रुपया जेके विराया विया टर्फ में हिकिड़े लोअर इंट्रेस्ट बेस ते 22 कंपनियुनि सां उहे पैसा वरिता। SMEs जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हियूं कयूं त रुॻो ॻाल्हियूं आहिनि। SMEs जेके आहिनि से 6% ऑफ द टोटल क्रेडिट जेको आहे सो हिन मुल्क में उन्हनि खे मिली सघियो। त जेकॾहिं असां डेवलपमेंट एंगल खां ॻाल्हि कयूं त SME हमेशह पिया चवनि बैकबोन आहे, रीढ़ की हड्डी है, ऐं SME जेका आहे सा उनखे फ़रोग़ ॾियण लाइ जेको आहे सो दिलो जान लॻाए छॾींदासीं। हाणे उन दिलो जान जी जेका नकासी आहे
उहा स्टेट बैंक जे पॉलिसियुनि सां नज़र अचे थी त स्टेट बैंक सिर्फ़ु हिकिड़ो वॾनि ग्रुप्स लाइ जेको आहे सो लॉन्ग टर्म फाइनेंसिंग जेका आहे सा ॾेई रही आहे। कल्ह वर्ल्ड बैंक वारनि सां मीटिंग हुई, मां बि उन में हुउसि। उन में हुननि एक्सपोर्ट्स जे घटजण जा जेके असर आहिनि या रीज़न्स इहे ॿुधाया त लॉन्ग टर्म फाइनेंसिंग जेका आहे सा न वेठी थिए। जॾहिं मां हुननि खे ॿुधायो त तव्हां पाकिस्तान में जेकॾहिं ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसो त 400 अरब रुपया जॾहिं 22 हिकिड़े कंपनियुनि में माण्हुनि में विराया पिया था वञनि त कहिड़े क़िस्म जी जेका आहे सा तरक़ी थी सघंदी। थोरी देरि लाइ जेकॾहिं स्टेट बैंक जे ॿिए ॻाल्हि ते अचूं त मां साइट जो चेयरमैन रही चुको आहियां। जेॾी महिल 3 महीननि जी 0% ते जेको आहे सो फैसिलिटी पे ॾिनी वई त माण्हुनि खे कोविड में इन्हनि 3 महीननि जूं पघारूं ॾिनियूं वञनि त रुॻो वॾियुनि वॾियुनि कंपनियुनि जिन वटि कोलेटरल्स हुआ उन्हनि 0% ते इहे पैसा वरिता। बाक़ी जे माण्हुनि वटि कोलेटरल्स न हुआ या मज़बूत क़िस्म जी के सिक्योरिटीज़ न हुयूं उन्हनि खे बिल्कुलु पैसा न मिलिया। थोरी देरि लाइ मुंहिंजो सेंट्रल बैंक जो नालो इलीट सेंट्रल बैंक ऑफ इलीट्स रखणु खपे, सेंट्रल बैंक ऑफ वेरी बिग ग्रुप्स रखणु खपे। जेकॾहिं इन खे चइबो आहे त इहो कैप्चर थी चुकी आहे स्टेट बैंक। हाणे थोरी देरि लाइ वापसि अचूं त असां रज़ा बाक़िर जेको आहे सो हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो बारोड ऐं इम्पोर्टेड गवर्नर आहे। हाणे इम्पोर्टेड ऐं बारोड गवर्नर जे मथां कहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से ऑब्लिगेशन हुअणु खपनि, छाकाणि त हुनखे माण्हुनि जे साम्हूं जवाबदेह न आहे थियणो। जीअं आयो उअं ई हलियो वेंदो। हिन मुल्क में त प्राइम मिनिस्टर बि अचनि था वरी बैग खणी वापसि था वञनि। शौकत जो मिसाल असांजे साम्हूं आहे। मोइन कुरैशी किथे सिंगापुर में बीठो के हवाई जहाज़ जे पासे में पोइ फ्लाए पे कयईं, हुनखे खणी करे असां प्राइम मिनिस्टर ठाहियो। त डॉक्टर साहब जेको ॻाल्हि करे थो त मां बि अॼु इन डिस्कशन में PCI में ॻाल्हि कयोसीं त आख़िर हिते जेके बि ख़राबियूं आहिनि मैशत जूं उनजी जेका हिकिड़ी वॾे में वॾी ज़िमेदारी कंहिं ते थी ठहे। जेकॾहिं मूंखां पुछंदो त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में बि सभ खां वॾी ज़िमेदारी स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान ते आहे। सेंट्रल बैंक जे ग़लति पॉलिसियुनि जे करे वापसि अचूं, मां एज़ अ बिज़नेस माइंड सां थो ॻाल्हायां हाणे त जेॾी महिल 13.25 खां 7 आंदऊं देरि थी चुकी काफ़ी 7 ते आंदऊं तॾहिं इन्फ्लेशन जेको आहे सो पंहिंजो पाण खे एडजस्ट कयो, छाकाणि त आख़िर माण्हुनि जे डिपॉज़िट जा पैसा जेके आहिनि से इन्फ्लेशन जे हद ताईं उन्हनि खे मिलणु खपनि। त ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त सवाइ जेको आहे सो मथियनि खे राज़ी करण जे ॿियो स्टेट बैंक जे गवर्नर ॿियो को कमु कोन कयो आहे। मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियणु चाहींदुसि त असांखे घुरायो हुई असां सां ॻाल्हाइण करण महिल जेको आहे सो जॾहिं असां चयो त असां ॻाल्हाइण था चाहियूं त चईं त हलो मानी खाओ, मूंखे बुख लॻी आहे। जॾहिं मानी खाइण वियासीं त स्टेट बैंक जो गवर्नर गाइब थी वियो। माना इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त का क्वेश्चन्स वठण जी या पंहिंजे मथां क्रिटिसिज़म या असली या सम्झनि था त हिननि जे मथां तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते बहस थी सघे थी। उन बहस खे बि अवॉइड था कनि। हाणे अहिड़े क़िस्म जी सेंट्रल बैंक जेका कंसल्टेशन लेस मैकेनिज़म त हलंदी हुजे, कंहिंसां आख़िर कंसल्टेशन पई थी थिए? मूंखे त सम्झ में नथो अचे। फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स हिकिड़ी कानूनी तौर पे ठहियल जोड़ थियल हिकिड़ी पार्टी आहे जंहिं पार्टीअ में 220 मेंबर बॉडीज़ आहिनि जिन मेंबर बॉडीज़ सभु जेके आहिनि से इन बिज़नेस सां तालुक़ था रखनि, जेके असां चवंदा हुआसीं त प्राइवेट सेक्टर जा उहे रिप्रेज़ेंटेटिव जेके ट्रेड इंडस्ट्री सर्विसिस में आहिनि उन्हनि सां ताईं स्टेट बैंक ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। कंहिं क़िस्म जी हिकिड़ी कंसल्टेशन लेस मैकेनिज़म में असां इहो ज़ाहिर चई उहो सघूं असां त हिकिड़ो ॾिठीसीं सिंगल अहिड़ी माण्हू सूरत जी हाल जॾहिं डिक्टेटोरियल मैनचेस्टर में स्टाइल बि आहे। स्टेट बैंक जो गवर्नर साहब इन ॻाल्हि जो ज़िक्र करे थो ऐं ॿुधाए थो त डॉलर महांगो थियण सां जेके ॿाहिरि वेठल माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थिए थो, त ज़ाहिर उन सां इहो वाज़े थिए थो तासुर त उनखे अवाम जो कहिड़ो फ़िक्र हूंदो। ॾिसो उते जेके हिन ॻाल्हियूं कयूं उहो मूंखे लॻे थो मैनचेस्टर जे पाणी पीअण खां पोइ ॻाल्हियूं कयूं। डॉक्टर साहब मैं चाहूंगा कि प्रोग्राम को हम आगे बढ़ाएं और ज़ाहिर है इस वक्त जो लोगों का मसला है वो सियासी सूरत हाल तो हम एक तरफ देख रहे हैं और दूसरा हम देख रहे हैं कि जो महंगाई है और जिस तरह से हमने इन 3 सालों में सूरत हाल देखी है और जो लोगों पर असर हुआ है उसका अब तक मुझे नहीं लग रहा कि हुकूमत को कोई एहसास है। आज वज़ीर आज़म साहब ने जो बातचीत की है उसके दौरान वज़ीर आज़म साहब ने महंगाई के हवाले से क्या बात की है वो आपको सुनवाते हैं। वज़ीर आज़म साहब का क्या कहना था, फिर इस पर अपना रेस्पॉन्स दीजिएगा। जी सर। डॉक्टर साहब देखिए, तो कहते हैं ये महंगाई का सैलाब आया हुआ है दुनिया भर में, तो क्या भारत और बांग्लादेश दुनिया का हिस्सा नहीं है? मैं आपको बता रहा हूं
कि भारत में जो बहुत बड़ा आबादी के लिहाज से मुल्क है, महंगाई पाकिस्तान से बहुत कम है। आबादी के लिहाज से एक बड़ा मुल्क बांग्लादेश जो खित्ते का मुल्क है, वहां पर महंगाई पाकिस्तान से बहुत कम है। तो प्राइम मिनिस्टर साहब को कम से कम आवाम की तकलीफ का एहसास करते हुए पहले ये बात तो बताते कि भाई अगर सैलाब आया हुआ है तो वो सैलाब बांग्लादेश और भारत की सरहदों के अंदर दाखिल क्यों नहीं हुआ, वहां महंगाई कम क्यों है। मान लें कि महंगाई जो पाकिस्तान में है वो हुकूमत की, मौजूदा हुकूमत की और स्टेट बैंक की गलत पॉलिसियां, और ऐसी गलत पॉलिसियां जो जानबूझ के हैं, जिसपे उनको कटहरे में खड़ा करना चाहिए, उन चार्जशीट करनी चाहिए कि ये आपने जानबूझ के क्यों किया है। एक बड़ी बात, जब ये भी बात कहें कि भारत में और बांग्लादेश में कहें, तो साथ में ये भी बता दें कि इन दोनों आबादी के लिहाज से बड़े मुल्कों में फीकस आमदनी हमसे ज्यादा है। फीकस आमदनी का मतलब होता है कुव्वत खरीद। और तीसरी बात यह कि इस हुकूमत के दौर में कुव्वत खरीद पाकिस्तान में कम हुई है, फीकस आमदनी गिरी है। इस हुकूमत के आने के बाद देश फीकस आमदनी में हमसे बहुत आगे निकल गया। इन सवालों का जवाब देना चाहिए। की कदर जो मैंने आपको बताया बुराई गई मुजरिमाना तरीके से। स्टेट बैंक ने जिस तरह से सर सूद पे कम करके गलत कर्जे दिए, जिसका जिक्र हो रहा था, तो वो सब पे तो चार्जशीट होगी। आपने किया क्यों है? ये पाकिस्तान की सलामती को खतरे में डाला क्यों है? क्यों आपने सस्ती शरह सूद पर करके, अगर मैं आपसे कहूं कि स्टेट बैंक के गवर्नर ने, इन्होंने कोई 650 अरब रुपया गरीब डिपॉजिटर से खींच कर गैर कानूनी तौर पर शरह मुनाफा कम करके फायदा पहुंचाया। बड़े बड़े कर्जा लेने वालों को उनकी शरह सूद कम कर दी, जीरो तक ले गए, सस्ती शरह सूद पे कर्जे दिए, धड़ाधड़ गाड़ियां इंपोर्टेड खरीदी गई, धड़ाधड़ गैर जरूरी इंपोर्ट्स की गई। क्या हमें पता है कि इस 4 महीने में 25 अरब डॉलर हो गई? तो ये तो बनती है 75 अरब डॉलर सालाना, जो उससे बहुत ज्यादा है जो 2018 में थी, जब आपने कहा था कि मईशत की तरक्की छोड़ो, इंपोर्ट्स कम करो। ये तो उससे ज्यादा तिजारती खसारा, जब आपने 2018 में कहा था कि वो दिवालिया होने के करीब है मुल्क, उस वक्त तो 37 अरब डॉलर था। ये तो हमारा जो है अभी 15 हो चुका है, उससे बढ़ने वाला है। तो ये जो गलत फैसले किए गए, गलत तो मैं नहीं कह रहा, ये तो ऐसे हैं जिनका दिफा नहीं हो सकता, जिसपे कि चार्जशीट होनी चाहिए। शरह सूद गिराना, दुनिया से ज्यादा कम शरह सूद हमने सबसे ज्यादा कमी हमने कर दी, फिर सस्ते कर्जे दिए, फिर 650 अरब रुपए घसीट लिए। यह मार्च 2020 कौमी बचत में जो बेवाएं, यतीम, माजूर अफराद, उनकी शरह मुनाफा भी गिराई और आम आदमी की भी गिराई। उनको गरीबों को खून चूस के आपने इस तरीके से हकदार तबकों को जो दिया है, ये इस्तेहसाल की बदतरीन शक्ल है। और ये स्टेट बैंक आज का नहीं है, इससे पहले भी जो था एक जमाने में, मुशर्रफ के जमाने में, मुझे याद है, वो हमारे जो गवर्नर इशरत साहब होते थे, वो शरह मुनाफा को 0.1% तक ले आए। कि उनके जब वो आए थे तो 6.5-7% थी, तो आप 7% से 0.1% पे ले आते हैं। जुल्म, कानून तोड़ रहे हैं आप। और इस गवर्नर साहब ने जो है मौजूदा, उन्होंने 11.25 थी शरह मुनाफा बचत खातेदारों को, करोड़ों लोग 11.25% कब थी? फरवरी 2020 में। इन्होंने उसको गिरा के चंद महीने के अंदर करके 5.5 कर दिया। जबरदस्त कमी कर दी। आधे तो क्यों किया आपने? ये महंगाई बढ़ रही है, आप फीकस आमदनी कम कर रहे हैं, और फिर आप कहते हैं कि जी वो महंगाई का सैलाब आया है। फिर आप कहते हैं जी वो पेट्रोल जो है वो, भाई पेट्रोल तो जब पीपल्स पार्टी के दौर में $140 फी बैरल था, $140 फी बैरल था, तो 2008 में तो पाकिस्तान में तेल की, पेट्रोलियम मसनूआत की कीमतें कम थी। आज 83, 84, 85 चल रहा है, तो आज ज्यादा है। तो आप कहते हमने तो कुछ नहीं, भाई आपने रुपए गिराया है। और लेकिन अभी आप ये ना समझे, पेट्रोल में जो कुछ हुआ है, अभी एक और स्कैंडल है। वो ये स्कैंडल है कि इन्होंने 610 अरब रुपए रखा था पेट्रोलियम लेवी में, अब रुपए गिरा दिया तो कीमतें इतनी बढ़ गई, तो वो पेट्रोलियम लेवी इन्होंने अभी नहीं लिया है। अब IMF उसको इनको तंग कर रहा है, वो इनको देना, तो पेट्रोल की कीमतें कई दफे बढ़नी है। और उसके बाद बजट खसारा बढ़ना है। तो उससे क्या होगा मैं आपको बता दूं, ये जो 4 साल इस हुकूमत के गुजरे हैं, 4 साल, इसमें औसत ग्रोथ रेट जो GDP का है वो है 2.6%, जो पाकिस्तान की तारीख का बदतरीन है।
तो 2.6% अगर आप करते हैं 4 साल में औसत, तो महंगाई कितनी बढ़ेगी? वो है ही। बेरोजगारी कितनी बढ़ेगी? गरीब और अमीर का फर्क कितना बढ़ेगा? जाहिर है वो आम आदमी की हम तकलीफ। देख रहे हैं मुसलसल इस तरह की सूरत हाल हमें नजर आती है। पर जब्बार साहब अवां ॿुधाए जो जीअं डॉक्टर साहब असांजे साम्हूं सूरत हाल रखी, ज़ाहिर आहे जॾहिं अवाम जो एहसासु हूंदो आहे त पोइ असां ॾिसंदा आहियूं त जेका ॿोली हूंदी आहे घटि में घटि उन में इहो महसूसु थियणु घुरिजे त अवाम जो वाक़ई एहसासु आहे। हीअ वज़ीर आज़म साहिब जी ॻाल्हि अवां ॿुधी, ऐं कल्ह जॾहिं पेट्रोल वधण जी ॻाल्हि थिए पई ऐं न वधियो काल्ह पेट्रोल, त उन बाबति हुकूमत जा मुख़्तलिफ़ वज़ीर मुशीर अॼु इहो वॾे फ़ख़्र सां ॿुधाइनि पिया त इमरान ख़ान पेट्रोल नाहे वधायो। ऐं उन खां पोइ जॾहिं असां सूरत हाल ॾिसूं पिया, जीअं डॉक्टर साहब ज़िक्र कयो महांगाई जे हवाले सां या कोरोना खां पोइ जेके असर पिया आहिनि, त उन में फ़िकस आमदनी में बि इज़ाफ़ो ॿियनि मुल्कनि में थिए पियो, हिते असांखे नज़र नथो अचे। करोड़े माण्हू इन सॼी सूरत हाल दौरान बेरोज़गार थी विया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां मुसलसिल इहो बि ॾिसूं पिया त जेके ख़ासि माण्हू आहिनि उन्हनि खे मुसलसिल मराहतूं ॾिनियूं पियूं वञनि। अवां कीअं पिया ॾिसो, छा हिन वक़्तु घटि में घटि इहो चई सघिजे थो त को ट्रैक बि आहे हुकूमत वटि, जेके वज़ीर मुशीर आम उहिदनि ते वेठल माण्हू आहिनि उन्हनि वटि, या सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो ऐं आख़िर में असां ॾिसंदासीं त कोरोना ते ऐं ॿियनि हुकूमतुनि ते इल्ज़ामबाज़ी थींदी? ॾिसो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो थोरी देरि लाइ पाकिस्तान में जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ी प्रोडक्शन मैनेजमेंट, सुठी प्रोडक्शन मैनेजमेंट कोन थी नज़र अचे। उन जो रीज़न डॉक्टर शाहिद तव्हांखे ॿुधायो, जेकॾहिं ऑन एन एवरेज 2.6 लोएस्ट, हिस्टोरिकली लोएस्ट उन जो जवाबु तव्हांजे साम्हूं आहे। वरी असां जेकॾहिं इकोनॉमिक मैनेजमेंट जूं ॻाल्हियूं कयूं, सेंट्रल बैंक खे बि खणी सम्झूं त मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जो हिसो आहे। हलो, हाणे उहे बि दुनिया में सेंट्रल बैंक्स आज़ादु न हूंदियूं अथव। सेंट्रल बैंक जी आज़ादीअ जो रुॻो हिकिड़ो मिसाल अथव, उहो अथव हांगकांग, जेको उहो चीन जे हाणे हवाले थियण वारो आहे। हाणे वापसि अचूं त इन सेंट्रल बैंक हिकिड़ो फिस्कल साइड ते मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस ऐं मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम, मिनिस्ट्री ऑफ एनर्जी पाण में वेठा आहियूं। जेकॾहिं सॼी इहा मैनेजमेंट जेका आहे सा हवाले हूंदी बिज़नेसमैननि जे ऐं हवाले हूंदी उन्हनि माण्हुनि जे जेके पब्लिक ॾे अकाउंटेबल न आहिनि। डेमोक्रेसी छा हूंदी आहे? डेमोक्रेसी में हिकिड़ो माण्हू इलेक्ट थींदो आहे, जॾहिं उनखे हिकिड़ा फ़राइज़ ॾिना वेंदा आहिनि त उहो अकाउंटेबल हूंदो आहे, कंहिं न पब्लिक न। पब्लिक न अकाउंटेबिलिटी जो मतिलबु इहो आहे त या त हुनजो पॉलिटिकल कैरियर हलंदो या हमेशह लाइ ख़तमु थी वेंदो। हाणे हिते जेके माण्हू आहिनि उहे अलाए किथां किथां पिया था अचनि। नदीम बाबर आयो, 5.5 अरब जूं ॻाल्हियूं कयूं त 2 ॾींहंनि में कमाए हलियो वियो, उनखे हटाए छॾियऊं। फाइनेंस मिनिस्टर ॾिसो, जंहिंखे चवंदा आहिनि त हिननि जो हिकिड़ो यको आहे, यके जो पतो केरु आहे? असद उमर। उहो आयो, यके जो पतो कोन हलियो। यके जे पते खां पोइ मुसलसल तव्हां ॾिसो केॾियूं तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। फाइनेंस सेक्रेटरीज़ जिन को ख़ासि कमु बि कोन कयो, हुनखे वर्ल्ड बैंक में वरी मोकिले था छॾीनि, वञी एग्जीक्यूटिव डायरेक्टर थियो। त टोटल हिकिड़ो चइजे त हिकिड़ो मिसप्लेस्ड क़िस्म जो हिकिड़ो इकोनॉमिक मैनेजमेंट जो स्ट्रक्चर पियो थो हले एडॉकिज़म ते। हाणे उन सॼे एडॉकिज़म में इहे जेके माण्हू आया आहिनि उहे हलिया वेंदा। हिकिड़े हिकिड़े माण्हूअ खे जेको जंहिं कंहिं हंधा यूनियन काउंसिल जो उहो काउंसिलर नथो थी सघे, उनखे 4 तव्हां एडवाइजरी ॾेई छॾियूं। रज़ाक दाऊद जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, उनखे तव्हां इंडस्ट्री ॾिनी, तव्हां इन्वेस्टमेंट ॾिनी, तव्हां कॉमर्स ॾिनी, तव्हां टेक्सटाइल ॾिनी, सभु कुझु ॾेई छॾियो। हलो बाबा तूं हलाए। इहो हाणे अहिड़ो वेझड़ाई में थोरो हिकिड़े पॉलिटिकल मजबूरियुनि जे करे हिकिड़ो खुसरो बख्तियार खे आंदो अथनि। 4-5 मिनिस्ट्रियूं, 4-5 मिनिस्ट्रियुनि में 10 डिवीजन, उहे सभु हिकिड़े माण्हू खे ॾियो था जेको अवाम ॾांहुं अकाउंटेबल ई कोन्हे। इहा कहिड़े क़िस्म जी डेमोक्रेसी आहे? इहा कहिड़े क़िस्म जी अकाउंटेबिलिटी आहे? त इहो सॼो जेको रविश आहे, मिनिस्ट्री ऑफ एनर्जी जी जेके ॻाल्हि कयूं त 2 कलाक खपनि तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हाइण लाइ। कार्ट बिफोर दी हार्स। तव्हां 32,000 मेगावाटनि ते वञो वेठा, तव्हां जेको आहे सो तव्हां वटि एब्सोल्युटली। ट्रांसमिशन करण जी कैपेसिटी कोन्हे। तव्हां जेको आहे सो घोड़े जे अॻियां जेको आहे गाॾी ॿधी छॾी आहे। मूंखे ॿुधायो कंहिंखे का सज़ा मिले वेठी, कंहिंजी का अकाउंटेबिलिटी थिए वेठी? जेकॾहिं नैब खे खपे त इन्हनि तपेदारनि खे छॾीनि, मुख़्तियारकारनि खे छॾीनि। नैब जेका आहे सा इहा अकाउंटेबिलिटी करे त जेके इकोनॉमिक फेल्यूर्स जा असबाब, चाहे उन्हनि एडवाइज़र्स, स्पेशल असिस्टेंट्स या ब्यूरोक्रेट्स पैदा कया आहिनि, इन्हनि जी अकाउंटेबिलिटी थियणु खपे। ज़ाहिर छाकाणि आहे त मुल्क उहो असांखे ॾिसो न मुल्क मुसलसल नज़र अचे पियो। बिल्कुल दुरुस्त पे चो जब्बार साहब। डॉक्टर साहब आप थोड़ा सा इस पर बताइएगा। जब्बार साहब ने ज़ाहिर है जो सूरत हाल वो
सामने जिस तरह से रखी और वाकई हमें ये नज़र आता है हुकूमत के जो अहम ओहदों पर ख़ासतौर पर मुआशी लिहाज से जो लोग बैठे हुए हैं उनको आवाम के पास दोबारा नहीं आना। इस वक्त जो सियासी मामलात हैं उसमें हम देख रहे हैं तब्दीली की बातें चल रही हैं और किसी और हुकूमत के हवाले से भी सूरत हाल, तो उसमें सबसे बड़ा मसला अपोजिशन के लिए भी यही आ रहा है कि मुआशी सूरत हाल ऐसी नहीं है कि वो आकर बैठें और मुल्क को चलाएं। थोड़ा सा अपनी राय इस पर दीजिएगा कि अगर कोई सियासी तब्दीली आती है या फिर कोई और हुकूमत की तरफ मामलात जाते हैं तो किस तरह से बिगाड़ा हुआ है इस वक्त पूरे सिस्टम को, कि इसको ठीक करने में कितना अरसा लग सकता है? सर देखिए, बुनियादी बात यह है कि इस हुकूमत ने खड़े कर दिए हैं। वो कोशिश भी नहीं करेंगे कि महंगाई को कंट्रोल करें। मैं आपको बता दूं, वो कोशिश नहीं करेंगे अब इलेक्शन तक कि कोई महंगाई को कंट्रोल करें। वो कोई कोशिश नहीं करेंगे कि कोई ऐसी इस्लाहात करें, क्योंकि इस्लाहात जो पाकिस्तान में करनी होती है वो ताकतवर तबके जिनकी मदद से इख्तियार में आए हैं, जिनके इलेक्टेबल जिन्हें आप कहते हैं, वो भी तैयार नहीं होंगे। तो ये तो अब इस्लाहात नहीं करेंगे। ये 5 साल तक ना इस्लाहात करेंगे और ना महंगाई को कंट्रोल करेंगे। तो हाथ खड़े कर दिए हैं आप, और इसीलिए ये बात कर रहे हैं दुनिया में सैलाब आया महंगाई का, इसीलिए कर रहे हैं। उनको पता है कि यहाँ पर डीजल की कीमतें जो है ना वो जो है यहाँ से ज्यादा पड़ोसी मुल्कों में है। तो ये तो अब मसला हो गया है इस वक्त कि सिर्फ इमरान खान साहब से आप 2 सवालात मैं करना चाहता हूँ कि आप ये बताइए कि आपको जो अवाम ने मुंतखब किया था तो वो तो इसलिए किया था कि आपने उनसे ये कहा था कि मैं इख्तिदार में आने के 100 दिन के अंदर, विद इन 100 डेज, इंसाफ पर मबनी टैक्स की पॉलिसी नाफिज कर दूंगा। 100 दिन के अंदर ये उन्होंने वायदा किया था। दूसरा बड़ा वायदा जो था, इलेक्शन से चंद हफ्ते पहले की बात कर रहा हूँ, दूसरा बड़ा वायदा ये था कि तवानाई के शोबे में इस्लाहात करेंगे और उन वजूहात को दूर करेंगे जिनकी वजह से गर्दिशी कर्जा पैदा होता है। तो गर्दिशी कर्जा आपने जितना 5 साल में पिछली हुकूमत ने बढ़ाया था उससे ज्यादा आपने 3 वर्षों में बढ़ा दिया। कोशिश ही नहीं की आपने। तो जिस चीज पे आपने वोट लिया था, जब आप वो कर नहीं रहे तो क्या वो जो मैंडेट था वो वैलिड है? तीसरा जो इससे बड़ी बात थी कि मैं कौमी जो दौलत लूट के बाहर गई है ये मैंने उसको वापस लाके अवाम पे खर्च करूंगा। आपने उनको दुनिया की तारीख की सबसे बड़ी एमनेस्टी दे दी और उसके बाद कहा कि जो लूट का मतलब पैसा पाकिस्तान में है उसको भी करेंगे, वो आप वसूल कर नहीं रहे। तो वो जो अहम बातें थी जब उस पर आप अमल नहीं कर रहे, करना भी नहीं चाहते हैं, तो वो मैंडेट कहाँ रह गई? मैं कानूनी नुक्ता बता रहा हूँ। अगर कभी सुप्रीम कोर्ट इस पर नोटिस ले ले कि जिस मैंडेट पे आप आए हैं जब आप वो कर ही नहीं रहे तो वोट तो उस मैंडेट को मिला था ना। तो ये पाकिस्तानी अवाम के सोचने की है। आपको अवाम को एजुकेट करने की जरूरत है, वरना कौम का नुकसान हो रहा है। करोड़ों 22 करोड़ आदमी का नुकसान हो रहा है। मेरे मुल्क की सलामती खतरे में है। पाकिस्तान पर कर्जों का बोझ बढ़ रहा है। क्या मुझे हुकूमत बता सकती है कि जो सरमायाकारी 2018 में बाहर से आई थी, जबकि ये कह रहे थे हालात खराब है, पिछले प्राइम मिनिस्टर जो है हो चुके थे, तो उस वक्त जो सरमायाकारी 2018 में बाहर से आई थी 2019 में उससे कमाई, 2020 में उससे कमाई, 2021 में कमाई, तो एतमाद कहाँ है फिर? ये सोचना तो इनको भी अपने लोगों को बुला के पूछे कि जिस एतमाद की आप बात कर रहे हैं वो कहाँ है? क्या समंदर पर पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करने के लिए तैयार है? इसका जवाब है नहीं। ये जो रेमिटेंस आ रही है 111(4) की तहत है, इनका नहीं है, ये तो वापस भी जा रही है, आपको भी पता है, हमें भी पता है। तो 2018 में जो आशारिये थे अगर बेशतर आज उससे खराब है, जब जिसको ये दिवालिया के करीब कहते थे, आज उससे खराब है, तो फिर हुआ क्या? इस सवाल का जवाब उनको अपने आप को भी देना चाहिए और कौम को भी देना चाहिए मेरे हिसाब से। बहुत शुक्रिया आपका डॉक्टर शाहिद हसन सिद्दीकी साहब, इंजीनियर एम ए जब्बार साहब, अवां भी वही मेहरबानी प्रोग्राम में ज्वाइन करने जे लाइ। ज़ाहिरा हुकूमत वटि हिन वक्त ताईं को प्लान ही नज़र न पियो अचे। सूरत हाल बेहतर ॾींहों ॾींहुं ख़राब थींदे नज़र अचे पई ऐं जेतिरो कर्ज़ हिन वक्त मुल्क जे मथां आहे ऐं उन में सभु रिकॉर्ड हुकूमत टोड़िया आहिनि, त साॻे वक़्त में महांगाई बाबति हिन वक्त ताईं को हुकूमत वटि न पॉलिसी आहे, न ई को ट्रैक नज़र अचे पियो। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं, त वक़्तु आहे हिकु ब्रेक जो असां सां गॾु।
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। अॼु सिंध असेंबली जे इजलास दौरान सिंध असेंबली पारां नस्ला टावर खे ड्राइण ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर कई वई आहे, जंहिंजी अपोज़िशन पारां ऐं ख़ासि तौर ते PTI ऐं MQM पारां मुखालफ़त पिणु कई वई। उन दौरान सईद गनी पारां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, चओ त सौखे पहिरियों हे ॾिसो। सईद गनी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जेको वाज़ तौर ते चवे थो त हू असेंबली में इन लाइ नाहे आयो त माण्हुनि जो तहफ़ुज़ न करे सघे। हुनखे अॻु में बि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो नोटिस अची चुको आहे। 10 नोटिस अचनि, हुनखे का परवाह न आहे। अगरि माण्हुनि जा घर ड्राइण लाइ हुनखे हिते घुरायो वियो आहे त हू इन असेंबली ताईं इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहे। इन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे अर्बन प्लानर आहिनि मोहतरम जनाब मोहम्मद तौहीद साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तो साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। सबसे पहले तो मुझे ये बताइएगा कि कभी हम देखते हैं अगर गुज्जर नाला या फिर कोई इस तरह की बस्ती हो तो उसके खिलाफ ऑर्डर्स आ जाते हैं, तो फिर दूसरे दिन वहां पर मशीनरी पहुंच जाती है अल्टीमेटम से पहले। नस्ला टावर के हवाले से इस वक्त तक कोई अपडेट नहीं आई और सिंध हुकूमत ने आज करारदाद भी पास की है। आप किस तरह से देख रहे हैं इस मामले को? देखिए, सबसे पहली चीज तो ये है कि सुप्रीम कोर्ट के इन हवालों पर जितने भी अहकामात हैं, चाहे वो कराची सर्कल रेलवे की मुल्हिका आबादियों में क्लियर कराने के लिए और वहां पर मिसमारी हो, चाहे वो गुजर नाले के हवाले से मिसमारी के अहकामात हो, इवन नस्ला टावर के हवाले से अहकामात हैं, उसका एक दूसरा एंगल भी है। साथ साथ हर फैसले में सुप्रीम कोर्ट ने किसी न किसी इदारे को या सूबाई हुकूमत को पाबंद किया कि या तो इनको मुआवजा दिलाया जाए, जो कि नस्ला टावर के केस में कि हम देखते हैं कराची सर्कल रेलवे और गुजर नाले के केस में बाकायदा तौर पर सिंध हुकूमत को पाबंद किया गया कि इनको रिसेटल्ड किया जाए, इनकी दोबारा आबादकारी की जाए और टाइम फ्रेम भी दिया गया, जो कि कराची सर्कल रेलवे में जो है 1 साल था, जो 2019 9 मई का था और अब 2.5 साल गुजर चुका है। इसी तरीके से 28 अक्टूबर को गुजर नाले का फैसला आया, उसमें भी टाइम फ्रेम भी दिया गया, नस्ला टावर के हवाले से भी। तो अब जो सुप्रीम कोर्ट के फैसले का जो दूसरा हिस्सा है जो आबादकारी से मुताल्लिक है, एक सुप्रीम कोर्ट के फैसले के पहले हिस्से पर तो अमल दरामद फौरी हो जाता है, बिल्डोजर आ जाते हैं और जो है उनके घरों को मिसमार कर दिया जाता है, जबकि जो उसका दूसरा एंगल है, दूसरा जो कंपोनेंट है, उसको जो है वो इन लिम्बो छोड़ दिया जाता है और लोग जो है वो समझ लिए एक तरह से मुंतजिर है रियासत के कि रियासत उन्हें जो है वो कब दोबारा से आबाद करती है। तो ये सूरत हाल हमें नजर आ रही है। नस्ला के हवाले से बताइएगा, जो ऑर्डर्स दिए गए थे कुछ दिन पहले, उसका क्या हुआ अब तक? देखिए, नस्ल के हवाले से जो लास्ट जो है, जो मुझे पता चला है, बशीर सिद्दीकी साहब एक जगह पर बातचीत कर रहे थे, मैं भी वहां मौजूद था, तो उन्होंने ये कहा कि हाँ जी, हमने जो है वो कोई 2-3 कंपनीज जो है फाइनलाइज की हैं, जिसमें से एक कंट्रोल ब्लास्ट की कैपेसिटी रखती है, लेकिन उसके बाद फर्दर क्या होगा, कब होगा, वो ब्लास्ट से करेंगे नहीं करेंगे, वो अभी तक कोई सिचुएशन क्लियर नहीं है। ठीक है, बहुत शुक्रिया आपका मोहम्मद तौहीद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई कराची अंदर ख़ासि तौर ते जिन कब्ज़ा कया, जिन पारां कब्ज़ा करण ॾिना विया, जिन पारां कूड़ा कागज़ ठाहे ॾिना विया, उन्हनि ख़िलाफ़ त का कार्रवाई न पई थिए, पर उहे माण्हू जेके जिन पंहिंजे सॼी ज़िंदगी जी कमाई ॾेई करे घर वरिता, उहे हिन वक़्तु परेशान नज़र अचनि पिया ऐं उन्हनि जा घर ठाहिण जो सिलसिलो जारी आहे। इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे ॿिजाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज खे ॾींदा इजाज़त। अला भाई।